मेहर रिपोर्ट शान अली शेख। सिंध यूनाइटेड पार्टी पारां बहरिया टाउन वाक़े ऐं सैयद ज़ैन शाह जी आज़ादी ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ मेहर खां कराचीअ लाइ प्यादल मार्च कंदड़ जे मान में SUP सिटी सदर अब्दुल मजीद खोसो पारां शानदार आजियाणो गुलनि जी वर्खा। आजियाणे वारे तक़रीब में SUP अॻुवाणनि सिकंदर अली सोढर, हाजी खान मारफानी, अब्दुल हमीद सुमरो, मोहम्मद इस्माइल चांडियो समेत ॿियनि प्यादल मार्च कंदड़ कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा थियण न ॾियो। सिंध जा वसीला ज़मीनूं कंहिं बि सूरत में धारियुनि हवाले करणु न ॾिबो। सिंध में ज़बरदस्ती धारिया आबाद कया पिया वञनि। ज़रदारी लीग बहरिया टाउन वाक़े जी आड़ में क़ौम परस्त क़यादत ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया। सिंध में बुख, बेरोज़गारी ऐं पाणीअ जी खोट आहे। नाअहल हुक्मरान ख़ुशहाल सिंध जा इदारा तबाह करे छॾिया आहिनि। सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे। सिंध जूं ज़मीनूं गैराबाद आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंध जी ख़ुशहाली वसीलनि जी मालिकीअ लाइ सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ सैयद जलाल महमूद शाह जी क़यादत में जिदोजहद जारी रहंदी। तक़रीब खे अब्दुल हमीद खोसो, इस्माइल चांडियो, मजीद सोढर ऐं ॿियनि ख़िताब कयो, जॾहिं त प्यादल मार्च कंदड़नि खे गुलनि जा हार पाराया विया। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।